ॿिया जेके बि असांजा दोस्त हिते असां सां गॾु आहिनि ऐं ढोलू ॻोठ जा जेके बि रहवासी हिते दोस्त असां लाइ जेके हिते वेठा आहिनि हिन प्रोग्राम खे मचाइण में जिन किरदारु अदा कयो, अव्हां जूं महिरबानियूं लख थोरा जो अव्हां हिन गर्मीअ में हिते वेठा आहियूं, असांखे टाइम ॾिनो। ऐं अॻे बि पहिरीं आयो हुउसि हिते, यादि 2018 में सजाद ते आयो हुउसि। उन खां बि रोड जो हाल बदतर, का बि हिन इलाइक़े में तब्दीली कोन आई आहे। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जी ख़बर कोन थी पए, हिते जोखिया बिरादरी वेठी आहे, काफ़ी पढ़ियल लिखियल जोखिया आहिनि। जेको मूंखे ख़बर आहे त शायदि असांजे कोस्तान में जेको जोखियो पढ़ियल लिखियल माण्हू आहे एतिरो शायदि ॿियो पालारी या बुरफत या ख़ासि कली एतिरो कोन्हे। पर जोखिया पढ़ियल लिखियल जे बावजूदि पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु, अगरि तव्हां पंहिंजो वोट तब्दील न कंदव त तव्हांजे इलाइक़े में बि तब्दीली कोन्हे ईंदी। जे तव्हां पंहिंजो वोट तब्दील कयो त तव्हांजे इलाइक़े में बि तब्दीली ईंदी। हिते असीं ॿुधूं पिया दाऊं, दोस्त चवनि था त असांखे फैक्ट्रियुनि मां कढियो वियो आहे, हिते असांखे रोज़गार कोन्हे। हिते जेके सिटियूं ठहियूं पियूं आहिनि उन्हनि में हिते लोकल माण्हू कोन्हनि, उहे धारिया माण्हू अची ड्यूटी कनि था। त इहा कमज़ोरी कंहिंजी आहे? इहा कमज़ोरी अव्हां जोखिया क़ौम जी। अव्हां अगरि पंहिंजे वोट खे सही सुञाणो, पाण हलूं जेका रईस पसंद खान जी पोलिंग स्टेशन आहे, वॾे में वॾो जोखिया क़ौम जो वोट उते आहे ऐं पढ़ियल लिखियल माण्हू उन ॻोठ सां वाबस्ता आहिनि। पर तव्हां रिज़ल्ट ॾिसो त भोतार जॾहिं बि जेको माण्हू बीहारियो आहे, चाहे फ़कीरदाद खोसो हुजे, चाहे गनी टालपुर हुजे, चाहे आसिफ शाह हुजे, चाहे ज्ञानचंद ईसराणी हुजे, भोतार जॾहिं बि जेको माण्हू बीहारियो आहे उन खे उतां भारी अक्सरियत सां उन माण्हूअ खटियो आहे। त जॾहिं तव्हां वोट बि हुनखे ॾियो था, तव्हांजे इलाइक़े में तब्दीली बि कोन थी अचे, तव्हांजूं ज़मीनूं बि खपाए छॾियूं आहिनि, सिटियूं बि तव्हांजे घरनि जे मथां अची बीठियूं आहिनि, तव्हांखे धिके धिके हाणे अची जबल जे कुंड में छॾियाऊं आहिनि। अञा बि तव्हां जोखियनि अखियूं न पटियूं त पोइ ॿिली अव्हांजो ख़ुदा वास, अखियूं अव्हांखे पाण पटणियूं पवंदियूं, पाण लाइ अव्हांखे पाण विढ़णो पवंदो। असांखे तव्हांजे तरफ़ां असांखे रिस्पॉन्स मिलंदो, तव्हांजे तरफ़ां जोखियनि जे तरफ़ां असांखे इज़त मिलंदी त असीं 10 चकर अव्हां ॾे ईंदासीं। जे अव्हांजे तरफ़ां असांखे रिस्पॉन्स न मिलंदो त शायदि असीं ॿिए चकर न अचूं। सजाद सां या जमील जोखियो वेठो आहे, इन्हनि सां वास्तो असांजो अॼु जो न आहे, उहो तक़रीबन 15-20 साल थी विया आहिनि इन्हनि सां तालुक वास्तो आहे। पर असां जेको पसंद खान जोखे जो ॻोठ, माना उन में असांखे इहा ख़बर त तालीम याफ़्ता बि माण्हू जाम आहिनि, सम्झनि बि था त असांखे मिलणो बि कुझु कोन्हे, पोइ बि पंहिंजो वोट जो सही इस्तेमालु नथा कनि। हींअर बि तव्हां ॾिसो जोखिया क़ौम मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े वॾे में वॾी हिन यूसीएम रहे थी, पर वाहिद भोतार जे तरफ़ां हिकिड़ो काउंसलर मिलियो आहे। माना जोखियनि जो हक़ वाइस चेयरमैनी जो बि न हो, डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर जो बि न हो, चेयरमैन जो बि न हो, जेके सालनि खां वठी भोतार खे वोट ॾींदा अचनि था, उन्हनि जो हक़ इहो त न आहे त वॾेरो त हूअं वॾो नालो आहे, वॾी पोलिंग थो कटे, पर पुट खे जे काउंसलरी मिली त उहो काउंसलरीअ में ख़ुशि आहे। त जे अव्हां जे वॾेरे जी सोच इहा हूंदी त पोइ अव्हां जे इलाइक़े में तब्दीली किथां ईंदी? कोन तब्दीली ईंदी। असां सजा जोखियो असांजो भाउ, जॾहिं असां हिनखे हितां बीहारियो त काफ़ी माण्हुनि ॻाल्हियूं हलायूं त बाबा सजाद हथु खणी वेंदो, इहो भॼी वेंदो, पर आऊं सजाद खे सलाम थो पेश करियां, जेको माण्हू हिमत सां बीठो आहे ऐं हुन माण्हूअ खे आऊं मुबारकबाद थो ॾियां त इनशाला तूं ज़रूरु कामयाबु थींदे, जो तूं बीठो आहे। अगरि सजाद बीठो आहे त यकीनन वॾेरा बि हर माण्हू वटि वोट लाइ वेंदा, महिनतूं कंदा। जे सजाद हिन इलाइक़े मां न बीहा त शायदि वॾेरा घरनि मां ॿाहिरि ई न निकिरंदा, उनखे पक दासीं बिना मुक़ाबले थी वेंदा। माण्हुनि जूं ॻाल्हियूं, हिकिड़े माण्हुनि शायदि 4-8-10 ॾींहं पहिरीं सोशल मीडिया ते हलायो त बाबा सजाद जोखियो हथु खणी वियो आहे। मूं सजाद खे फ़ोन कयो, मुंहिंजो सजाद ई छा पई ॻाल्हि हले? चईसीं तव्हां इहा ॻाल्हि बिल्कुलु भुलिजी वञो, ऐं मरी वेंदुसि, हथु न खणंदुसि। हिकिड़ो हिमत पंहिंजो दोस्त, असीं रईस पसंद खान जे ॻोठ जा जेके नौजवान आहिनि, जेके पढ़ियल लिखियल ॻोठ जा माण्हू आहिनि, असीं उन्हनि सां बि असीं उन्हनि खे अर्ज़ु रखंदासीं त ख़ुदा रा पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करियो। तव्हां तालीम इन जे करे वठो था त तव्हां पंहिंजो सही फ़ैसिलो करे सघो। जे तव्हांजे तालीम जे हूंदे बि तव्हां उहे ई भोतार जा माण्हू जेके 40 सालनि खां वठी असांजा रोड बि खाई विया, असांजा स्कूल बि खाई विया, असांजूं इस्पतालूं बि खाई विया, असांजो पाणी बि खाई वियो, तव्हांजे अहिड़े माण्हुनि खे वोट ॾींदाऊं त यकीनन हिन इलाइक़े जो हाल हिन खां वधीक बदतर थींदो।
सो असां आया आहियूं तव्हांखे सुजाग करण, तव्हांखे ॿुधाइण आया आहियूं त तव्हांजे वोट जो क़दुरु छा आहे। हे ॿियूं शयूं सभु नंढियूं आहिनि, रुगो तव्हां पंहिंजे वोट जो क़दुरु करियो, तव्हां पंहिंजा बहितर नुमाइंदा आणियो त इहे फैक्ट्री वारा, इहे सोसाइटी वारा, इहे सभु सिधा थी पवंदा, पर तव्हांजी मालिकी करण वारो केरु कोन्हे। जे रोड ते हिकिड़ा 500 माण्हू बि धरणो हणनि त इहो लकी सीमेंट फैक्ट्री वारे जो दिमाग़ खुली वेंदो, इहे जेके सोसाइटियूं आहिनि उन्हनि जो दिमाग़ खुली वेंदो, पर तव्हां पंहिंजो वोट सही इस्तेमालु करियो। असांखे ख़बर आहे त बाबा रईस जे ॻोठ मां लीड त हूअं ई भोतार खे मिलणी आहे, अवा हुननि जो ज़िमेदार बि भोतार, हुननि जे नौकिरियुनि जो ज़िमेदार बि भोतार, कम जो ज़िमेदार बि भोतार। जे अवां असां सां गॾु थी बीहंदा आहियूं त इहो तव्हां सां वाइदो था करियूं त हर ॾुख ऐं सुख में तव्हां सां गॾु बीहंदा। बाक़ी हितां असांजा जेके मेंबर बीठल आहिनि, चेयरमैनीअ तां रईस अतामंद पालारी साहब, वाइस चेयरमैनीअ तां लजपत साहब, डिस्ट्रिक्ट जो शहबाज ख़ासकली ऐं पंहिंजो सजाद जो कयो अवां जो पंहिंजो हिन इलाइक़े जो वार्ड नंबर 4 जो ऐं माना काउंसलर आहे। अवां खे हर माण्हू खे 3 वोट ॾियणा पवंदा, टिनी में निशान पंहिंजो तालो हूंदो, सजाद जो निशान बि तालो आहे, शहबाज जो निशान बि तालो आहे, रईस अतामंद जो बि निशान, उनजो बि निशान तालो आहे। तव्हां 3 पेपरनि ते ताले ते ठपो हणंदाऊं त इंशाल्लाह असांखे ख़बर पवंदी त असांजा दोस्त ढोलू ॻोठ वारा हिमत भरिया आहिनि, बहादुर आहिनि ऐं हिमत सां जेको सो पंहिंजो मेंबर खटायो। गुप्तान जा माण्हू सभिनी खे ख़बर आहे त हिते कहिड़ो निज़ाम पियो हले। हितां 2018 में तव्हांजे साम्हूं MNA पीपुल्स पार्टी जो चूंडिजी वियो, MPA बि हितां पीपुल्स पार्टीअ जो आहे। हिते कहिड़ी ख़िदमत 4 सालनि में कयाऊं आहिनि, 4 सालनि में केतिरियूं नौकरियूं ॾिनाऊं आहिनि, 4 सालनि में केतिरे ॻोठनि में पाणी ॾिनाऊं आहिनि, केतिरे ॻोठनि में रोड ॾिनाऊं आहिनि, उहो त सभु सम्झो था। होॾां वोट ॾियणो आहे, उहो वोट खॾे में लाहिणो आहे। सो महिरबानी करे वोट खॾे में न लाहियो, तव्हां वोट पंहिंजो ताले ते ठपो हणो त भोतारनि जूं अखियूं खुलनि। सो अवां जी दोस्तनि जी महिरबानी, ही सॼी क़यादत सिंध पालारी इतिहाद ऐं जामशोरो इतिहाद, असीं सभु गॾु आहियूं, पी नदीम शाह साहब सभु गॾिजी असीं निकिता आहियूं। ऐं ॿियो अवां जी UCA में असांजा मुखी साहब जेके अॻे मुखी थांवर, जेके अॻे मलिक असद सां गॾु हूंदा हुआ, पहिरियों चकर मुखी साहब वारनि हुनखे अलविदा करे उन्हनि असां सां ऐलान कयो आहे। ऐं सरी शहर में मुखी साहब वारनि जा तक़रीबन कोई 1700-1800 वोट आहिनि, त मुखी जे अचण सां पंहिंजी हिते पोज़ीशन मज़बूत थी वई आहे। बाक़ी ही वार्ड अव्हांखे हिमत करणी आहे, असांखे अञा जेॾां बि तव्हांखे वठी वञिणो आहे, सजाद वेठो आहे, इहे सभु दोस्त वेठा आहियो। जे अगरि कंहिं बि दोस्त खे मिलणो आहे, किथे को प्रोग्राम रखणु चाहे थो जोखियो बिरादरी, त असीं बिल्कुलु हुन ते हली वञण लाइ तयारु आहियूं। त उहो महिरबानी करे दोस्त सभु महिनत कंदाऊं। ईअं सम्झो त सजाद न बीठो, तव्हां पाण बीठा आहियो। हीअ जंग पाण ग़रीब माण्हुनि जी आहे, हीअ जंग पाण अबोज माण्हुनि जी आहे, त पाण इहा जंग पंहिंजी सम्झी विढ़ंदासीं त यकीनन इहा खटींदासीं। ॾींहुं हिकिड़ो अथव 24 तारीख़, उन ॾींहं खां पोइ न तव्हांखे भोतार ॾिसण में ईंदो, न वॾेरा ॾिसण में ईंदव। हींअर मिंथूं मेड़ियूं माण्हुनि खे इन लाइ करे चऊं कनि था जो हुननि जो कमु पुठियल आहे। सो तव्हां पोइ तारीख़ ॾिसो, तव्हांजा कंहिं कम कया आहिनि। रईस अतामंद 9 माण्हू आहे, हिनखे अलाह ताला सभु कुझु ॾिनो आहे, ख़ुदा गंज ॾिनो अथसि। हींअर जेको बीठो आहे अवाम जी ख़िदमत लाइ बीठो आहे, हिनखे वोट ॾेई कामयाबु कंदाऊं, सजाद जोखे खे कामयाबु कंदाऊं, त इनशाला असीं अवां जी ख़िदमत कंदासीं। महिरबानी, महिरबानी।